नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। इस्लामाबाद का खबरदार अगूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जज वीडियो स्कैंडल में फैसले के खिलाफ सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख्वास्त दाखिल करे छॾी। एडवोकेट ख्वाजा हारिस जे ज़रिए दाखिल कयल दरख्वास्त में अगूणे वज़ीर आज़म पंहिंजे मौक़िफ़ में चयो त सुप्रीम कोर्ट 23 अगस्त ते फैसले ते नज़रसानी करे। सुप्रीम कोर्ट एडवोकेट इश्ताक मिर्ज़ा, एडवोकेट तारिक हसन, एडवोकेट सोहेल अख्तर जी दरख्वास्त ते फैसलो ॿुधायो। दरख्वास्त में जज अरशद मलिक ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो आहे। होॾां निगरान सेशन जज केस खे दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में मुंतक़िल करे छॾियो आहे। ॿुधणी दौरान जज सिकंदर खान जवाबदारनि खे गिरफ़्तारी बाबति पुछाणो कयो, जंहिं ते वफ़ाक़ी जांच कंदड़ इदारे FIA जे जांच ऑफिसर ॿुधायो त जवाबदार हमज़ा आरिफ भट्ट ऐं फैसल शाहीन आहिनि। जज चयो त अव्हां केस में दहशतगर्दी जा कलम लॻाया आहिनि, उन करे जवाबदार खे दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में पेश कयो। वकील सफ़ाई ॾींदे चयो त रिकॉर्ड मूजिबि दहशतगर्दी जा कलम लॻी ई नथा सघनि। हीउ केस दहशतगर्दी जे तारीफ़ ते पूरो नथो लहे। जज रिमांड्स ॾिना त कानून दहशतगर्दी जे अंत वारे अदालत खे ही ॿुधण जी इजाज़त ॾिनी आहे। उते वञी दलील ॾियो, उहो ई फ़ैसिलो कंदा। जंहिं खां पोइ अदालत केस दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।